मीरपुर बठोरो जे ॻोठ बचोसो में पुलिस तरफ़ां ॻोठ जे नौजवान खे गिरफ़्तार करण ते ॻोठाणनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवाण अली हसन सहो, शौकत सहो ऐं ॿियनि चयो त पुलिस असांजे नौजवान बच्चू सहो खे चर्च जे कूड़े केस में गिरफ़्तार करे छॾियो आहे। मामले ख़िलाफ़ एसएसपी सिजावल खे केतिरा भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि तदारुक नाहे थी सघियो। हुननि पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी नौजवान खे आज़ादु कयो वञे। रसूलाबाद में नामालूम हथियारबंदनि गोह जे वापारी खां ट्रैक्टर फुर कंदे संदसि मज़दूरनि ऐं ट्रैक्टर ड्राइवर खे तशदुद जो निशानो बणाए फरार थी विया। वापारी अज़ीज़ गुर्दी एहतजाज कंदे चयो त भू खणण लाइ अगड़ा वञी रहियो हुअसि त लिंक रोड ते 10 खां वधीक हथियारबंदनि रस्ता रोक कंदे फुर ऐं तशदुद करण बाद फरार थी विया। हुन बस वारनि ऐं पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त फुर थियल ट्रैक्टर ऐं भू वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। कठो भरिसां घारे शहर में अवामी तहरीक जे मरकज़ी सॾ ते सिंधु दरिया मां कैनाल कढण, कारपोरेट फार्मिंग ऐं मक़ामी माण्हुनि खे रोज़गार न ॾियण ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, नूर अहमद कात्यार ऐं ॿियनि चयो सिंध में नवां सूबा ठाहिण जी मुहिम दहशतगर्दी आहे। सिंधी अवाम पंहिंजे तारीख़ी वतन खे तोड़ण वारी ॻाल्हि बर्दाश्त न कंदी। सिंध जी लखें एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग जे नाले करे कंपनियुनि खे ॾिनी वई आहे, जंहिंजो फ़ैसिलो सदारती हाउस में आसिफ अली ज़रदारी कयो आहे। कानपुर महर वेझो ॻोठ सांजरो जे रहवासी ख़ान मोहम्मद बोज़दार पंहिंजे ॿारनि सां गॾिजी पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौक़े ते ख़ान मोहम्मद चयो त पुलिस 8 ॾींहं अॻु मुंहिंजे भाणे जे मोहम्मद जाम बोज़दार खे खंभे गुम करे छॾियो आहे। डपु आहे त पुलिस कंहिं कूड़े केस में नौजवान खे मारे न छॾियो हुजे। उन पुलिस इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी नौजवान खे आज़ादु कयो वञे। ख़ैरपुर जे ॻोठ रेलाई मतेली जे रहवासण मसमात अमीरा मतीलो मुड़ुस ऐं ॾेरनि जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची वई। उन मौक़े ते मसमात अमीरा प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॾेर मंदो ख़ान, नूरल ख़ान ऐं नबन ख़ान ज़्यादती करण जी कोशिशि कई आहे। मुड़ुस खे मामले जो ॿुधायो त मुड़ुस ग़लति कमु कराए क़तल करणु चाहे थो। हुन एसएसपी ख़ैरपुर खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ ॾिनो वञे।